अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी दोस्तों अॼु जेका अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं अॼु ख़ासि अपडेट आहे दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ड्रामा सीरियल दुलाब जा जेका हाणे बक़ाया एपिसोड टें स्पेल जा ईंदा इन्हनि में दोस्तों वॾो झेड़ो ॾेखारियो वेंदो इन्हनि जो पाण में छो त टें स्पेल में मारधाड़ घणी ॾेखारी वई आहे ऐं तव्हांखे इहो बि ॾेखारियो वेंदो मकर फ़रेब जेको हली रहियो आहे इन टिनि स्पेल में टें में घणो ॾेखारियो वेंदो मकर फ़रेब धोखा कीअं थींदा आहिनि अहिड़े हिसाब सां जेको आहे शाहनवाज़ ख़ान जा मकरू चहिरा तव्हांखे घणा टें स्पेल में ॾेखारिया वेंदा ऐं जेको आहे मंसूर ख़ान जा हक़ सच ते विहण जे लाइ उन जा जेका डायलॉग लिखिया विया आहिनि उहे तव्हांखे घणा ॿुधण वटां मिलंदा ऐं तव्हांखे इहो बि तव्हांखे ज़रूरु नज़र ईंदो दोस्तो त मंसूर ख़ान वाक़ई जेका ॻाल्हियूं करे रहियो आहे छा नौजवाननि में उहा शौर बि अची रहियो आहे न शौर अची रहियो आहे दोस्तों मंसूर ख़ान जा इहे डायलॉग सोशल मीडिया ते ॾाढो शेयर बि कया वञनि पिया पसंदि बि कया वञनि पिया ज़िंदगी में पहिरियों चकर सिंधी ड्रामनि खां जेको आहे न तनक़ीद हटी आहे दुलाब जे करे न त सिंधी हर ड्रामे ते तनक़ीद कई वेंदी हुई सोशल मीडिया ते बहरहाल हिन ड्रामे दुलाब जी जेको आहे न तारीफ़ घणी हली रही आहे छो त हिन में सिंध खे उजागर करण जे लाइ ऐं हक़ सच जे विढ़ण जे लाइ घणा डायलॉग लिखिया विया आहिनि असांखे ॾींदा इजाज़त लाइक सब्सक्राइब ज़रूरु कंदा हुआसीं टीवी खे अल्लाह हाफ़िज़।